जी नाज़रीन, ॿिए पासे अव्हांखे घारो मां अपडेट कंदासीं। घारो जी केमिकल फैक्ट्री मां डॉक्टर्स जोड़े जा लाश हथ कया विया आहिनि, जॾहिं त ॿिन्ही जो मौत अञा ताईं गुझारत बणियल आहे। पुलिस ॿिन्ही जा लाश इस्पताल मुंतकिल करे छॾिया आहिनि। इन जा अपडेट मालूम कंदासीं। असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बरोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि वधीक? जी अॼु सुबुह अफ़सोसनाक वाक़ियो जेको घारे जे वेझो केमिकल फैक्ट्री आहे उन में पेश आयो, जंहिंमें ज़ाल मुड़ुस जेके डॉक्टर आहिनि उहे उन्हनि जा जेके लाश बरामद थिया। उन खां पोइ मामले ते मुख़्तलिफ़ घर पासाई जेका आहे जांच हिन वक़्त ताईं हलंदड़ आहे। जेके ॿई फोती आहिनि, फोती डॉक्टर इब्राल हसन सैयद ऐं उनजी जेका घरवारी डॉक्टराणी आहे रियाना, उन ॿिन्ही जा लाश रूरल हेल्थ सेंटर घारो मुंतकिल कया विया, जितां पोस्टमार्टम खां पोइ उनजा लाश संदन जेके वारस आहिनि, संदन टे पुट जेके अची पुलिस खां हासिल करे जेके कराची खणाए विया आहिनि। हिन मामले जे हवाले सां मुख़्तलिफ़ जेके कयास आरायूं साम्हूं ईंदियूं रहियूं ऐं ख़ासि तौर ते शुरूआती तौर ते इहो ॿुधायो वियो त केमिकल फैक्ट्री में को इशू थियो आहे। पर उन खां पोइ हाणे सूरत जेका साम्हूं नई डेवलपमेंट साम्हूं आई आहे, उन में हक़ीक़तूं साम्हूं अचणु लॻियूं आहिनि। जेको डॉक्टर सैयद इब्रारुल हसन आहे उहो बुनियादी तौर ते साइंसदान हो ऐं साइंस ते तमामु घणा उनजा जेके फार्मूला आहिनि उहे आयल आहिनि, ख़ासि तौर ते चांहि ते खीर ते उन ते मुख़्तलिफ़ क़िस्म जो हिन फार्मूला जेके तजुर्बा आहिनि उहे कया हुआ। त अॼोकी जेके वाक़े बाबति जेके हिन वक़्त ताईं जेके साम्हूं आई आहे या पुलिस जे नतीजे ते पहुती आहे हिन वक़्त ताईं, उन में इहा हक़ीक़त साम्हूं आई आहे त उन पंहिंजे ऑफिस में सुबुह जो 10 वॻे पहुतो आहे। डॉक्टर इब्राल हसन पंहिंजे घरवारी जेका डॉक्टराणी आहे डॉक्टर रिहाना सां गॾु पंहिंजे ऑफिस में, ऑफिस जे अंदरि जेका संदन रूम आहे ख़ासि उते तजुर्बा कंदा रहिया आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते। अॼु बि उन्हनि तजुर्बो पिया कयो साइंसी बुनियादनि ते, जिन वटि केमिकल जेको आहे मवाद उहो जेको आहे मौजूदु हो हिकु डॿीअ में, उहो विसेप थियो आहे हिननि खां उहो केमिकल जे ज़रिए, जंहिंखां पोइ दाऊं ॿुधण में आयूं एतिरे में जेको हुनजो साहु साड़िजी पियो आहे। जेके अखियुनि ॾिठां मुलाज़िम आहिनि या ॿिया ॿुधाइनि था, उहे जेके निकिरण जी कोशिशि कई आहे पर उहे किरी फोत थी विया, जिनजा लाश खणाए इस्पताल पहुचाया विया। पुलिस थोरी देरि अॻु में वाक़े वारे हंध ते पहुती। केमिकल फैक्ट्री जेका आहे घारो जे भरिसां आहे, उन जिते वाक़ियो पेश आयो जंहिं रूम में, उन रूम जो जाइज़ो वरितो जिते पुलिस ऐं अलाए के अखियुनि ॾिठा जेके शाहिद आहिनि उन्हनि जो चवण आहे त हिन वक़्तु बि स्मेल जहिड़ी बू जेका आहे मख़सूस क़िस्म जी उहा अची रही हुई, जंहिं करे उन रूम खे जेका ऑफिस ब्लॉक आहे उनखे पुलिस जे पारां सील कयो वेंदो आहे। कुझु जेके आहिनि बोतलूं आहिनि जेके केमिकल्स जेके साइंसदान इस्तेमालु कंदा आहिनि उन क़िस्म जूं उहे पुलिस हथ करे वरितियूं आहिनि। वधीक जेका आहे जांच जारी आहे, मामले जी घरमुखी जांच जारी आहे। पर अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो अॼु सुबुह, जंहिंमें जेको आहे कराची सां तालुक रखंदड़ जेके घारो जी जेका आहे केमिकल फैक्ट्री में जेका उनजा मालिक आहिनि डॉक्टर इब्राल हसन सैयद ऐं उनजी घरवारी रियाना, जेके ऑफिस में ब्लॉक में सुबुह जो 10 वॻे पहुता हुआ, उहे 10:30 वॻे उन्हनि खे दाऊ कंदे ॿुधो वियो ऐं उन खां पोइ उनजो वाक़े मौत थियो, जेको पुरसरार आहे हिन वक़्त ताईं। पर कुझु नतीजा जेके आहिनि पुलिस अख़ज़ कया आहिनि। पुलिस जो चवण आहे त हिन खां छाकाणि जो साइंसदान हो इब्राल अच्छा हसन महबूब, थोरो ॿुधाइजो त हिन वाक़े बाबति पुलिस पारां वधीक जांच त कई पई वञे ऐं छा पियो ॿुधायो वञे त हिन जोड़े जी रिहाइश किथे हुई ऐं छा इन जोड़े जे वारसनि बाबति कुझु ख़बर पइजी सघी आहे? जी बिल्कुलु, जेके डॉक्टर इब्राल हसन आहे ऐं उनजी घरवारी आहे डॉक्टर रियाना, जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे फैक्ट्रीज़ में कमु कंदा रहिया आहिनि ऐं पाण हिन फैक्ट्री में पार्टनर मालिक आहिनि। उन सां गॾोगॾु उनजी राइश जेका कराची जी आहे, उर्दू स्पीकिंग आहिनि। उनजा 3 पुट जेके आहिनि उहे वाक़े खां पोइ उहे इस्पताल पहुता। जिन पुलिस खे बि पंहिंजी स्टेटमेंट ॾियारी आहे त वधीक असां लाश खणाए था वञूं, तदफ़ीन वग़ैरह कराइण खां पोइ वधीक अची पुलिस सां तावड़ कयो वेंदो। तंहिं करे हिन वक़्त ताईं जेके डॉक्टर्स आहिनि जिन पोस्टमार्टम कयो आहे उन्हनि जो बि चवण आहे त ज़ाहिरी तौर ते छाकाणि जो के बि धक तशदुद वग़ैरह जा निशान न हुआ, तंहिं करे उनजा जेके केमिकल जुज़ा आहिनि उहे हासिल कया विया आहिनि। केमिकल लेबॉरेटरीज़ कयो माणिया वेंदा त जीअं ख़बर पइजी सघे त उनजे जिस्म में को ज़हर भरियल हो या का जेका केमिकल जे करे इहो अटैक थियो आहे या जेको आहे साहु साड़ण जो सभु वाक़ियो थियो आहे, उहो तॾहिं अचे ख़बर पइजी सघंदी जॾहिं पुलिस खे बि ऐं डॉक्टरनि खे बि इंतज़ारु आहे पोस्टमार्टम जी हतमी रिपोर्ट जेका केमिकल जे ज़रिए उन में अंदाज़ो लॻाए सघंदो। हफ़्तो 10 ॾींहं लॻी सघंदा उन केमिकल रिपोर्ट में, जेका कराची ऐं लम्स हैदराबाद मोकिलिया विया आहिनि, जितां रिपोर्टूं साम्हूं ईंदियूं। ॿई जेके डॉक्टर ऐं डॉक्टराणी ज़ाल मुड़ुस उहे कराची सां उन्हनि जो तालुक़ु आहे ऐं घारे में काफ़ी अरसे खां वठी हिन केमिकल जेका फैक्ट्री आहे उनखे हलाईंदड़ रहिया आहिनि ऐं डॉक्टर इब्राल हसन जेको आहे उहो मुख़्तलिफ़ तजुर्बा साइंसी बुनियादनि ते बि कंदो रहियो आहे। जी ठीकु आहे महबूब बरोही, तफ़सील लाइ अवां जी वॾी महिरबानी। घारो केमिकल फैक्ट्री में डॉक्टर जोड़े जा लाश हथ कया विया आहिनि, जॾहिं त ॿिन्ही
जो मौत गुज़ारत बणियल आहे। पुलिस इन समूरे वाक़े जे हवाले सां वधीक जांच बि करे रही आहे। नाज़रीन, घारे मां वाक़ई अपडेट कयूं पिया त घारे में डॉक्टर्स जा पुरस्कार नमूने लाश हथ कया विया आहिनि, जॾहिं त संदन मौत गुज़ारत बणियल आहे ऐं पुलिस इन वाक़े जे हवाले सां वधीक जांच बि करे रही आहे। पुलिस ॿिन्ही ॼणनि जा लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾिया आहिनि। वधीक इन मामले ते जांच कई पई वञे। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त वोटनि जी ख़रीद विकिरो ऐं हॉर्स ट्रेडिंग